जब चली थी बादशाह हुसैन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध आज रखनी से खबरों जो स्क्रोल जारी है। तव्हां सां डोकरी मां ख़बर शेयर कंदा हलूं। डोकरी भरिसां ॻोठ बख़ूदेरो मोहरम हराम ईंदे ई या हुसैन जी सदाऊं बुलंद। मोमिननि पारां मजलिस अज़ा ऐं अज़ादारी जो सिलसिलो जारी। मौलवी मंज़ूर जतोई वटि अल हुसैनी इमाम बारगाह में अलम पाक निशान कयो वियो। मातमी संगत अल हुसैनी इमाम ज़ैनुल आबिदीन बख़ूदेरो मातमी सालार फवाद आज़ाद जतोई कामरेड असद जतोई दानिश जतोई ऐं मुंज़फ़ जतोई बाबर जतोई मौलवी अली महदी असलम जतोई जे अॻवानी में अल हुसैनी इमाम बारगाह खां थींदो आज़ादारनि जे लाइ करबला जे मासूम शहीद अली असगर अलैहिस्सलाम जी यादि सां मनसूब सबीलनि जूं कैंपियूं क़ाइमु कयूं वयूं। उन मौक़े ते आज़ादारनि प्रेस क्लब डोकरी जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल मोहरम हराम में अलम पाक संवारे सिंगारे पंहिंजे घरनि ते निशान करण सां गॾु पाणी जूं सबीलूं हणंदा आहियूं ऐं न्याज़ हुसैन कंदा आहियूं, जंहिंसां असांखे दिली सुकून मिलंदो आहे। आज़ादारी असांजे लाइ शहरग हयात आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।